उज़दार में स्कूल बस हमले ते भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि जे हमले में ज़ख़्मी थियल वधीक ॿ शागिर्दियाणियूं शहीद थी वयूं। शहीदनि जो अंग अठ थी वियो। शीमा इब्राहिम ऐं मुस्कान अस्पताल में इलाज हेठि हुयूं, जिन ज़ख़्मनि जा ज़ूर न सहंदे दम ॾेई छॾियो। शहीदनि में हिकु शागिर्द ऐं 7 शागिर्दियाणियूं शामिल आहिनि। भारती जारियत ख़िलाफ़ पूरो पाकिस्तान गॾु बीठो आहे। क़ौम ऐं फ़ौज हमेशह खां मुतहद हुई ऐं मुतहद रहंदी। अल्लाह जे हुकुम सां ही फ़ौलादी भित बणी दहशतगर्दनि खे पंहिंजे मुल्क में जॻह न ॾियो। दुश्मन सोचियो असां हमलो कंदासीं, पाकिस्तान जवाब न ॾींदो। उहे सम्झनि पिया त हितां जो अवाम ऐं फ़ौज हिक पेश ते न आहिनि। भारत ऐं मोदी जी सॼी फर्ज़ी हिकमत अमली ग़लति साबित कई वई। अफ़गानिस्तान असांजो पाड़ेसरी ऐं भाउ मुल्क आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी जूं KP जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चइनि मुल्कनि जे सरकारी दौरे जे पहिरें मरहले में तुर्किया रवानो। वज़ीर आज़म सां नाइब वज़ीर आज़म इस्हाक़, वफ़ाक़ी वज़ीर अता तारण ऐं ख़ासि मुआविन तारिक़ फ़ातिमी बि गॾु मौजूद। वज़ीर आज़म 3 मई ताईं तुर्किया, ईरान, अज़रबैजान ऐं ताजिकिस्तान जो दौरो कंदो। शहबाज शरीफ़ पंहिंजे दौरे दौरान चइनि मुल्कनि जे क़यादत सां बि ॿितरफ़नि लाॻापनि, ख़िते ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। शहबाज शरीफ़ पाक भारत छिकताण दौरान हिमायत करण ते दोस्त मुल्कनि जा थोरा मञंदो। वज़ीर आज़म दोशंबे में ग्लेशियर्स ते आलमी कॉन्फ्रेंस में बि शिरकत कंदो। नाइब वज़ीर आज़म ऐं पॾेई वज़ीर इस्हाक़ सां उज़्बेक हम मनसब जो टेलीफ़ोन ते राब्तो। ख़िते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि, अॻवाननि ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं कयूं। दुरियनि विच में उज़्बेकिस्तान, अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान रेलवे लाइन मंसूबे ते पिणु ॻाल्हियूं थियूं। गुज़िरियल 2 सालनि में पाकिस्तान जो रेवेन्यू अटकल ॿीणो थी वियो आहे। पाकिस्तान जो रेवेन्यू 9.6 ट्रिलियन रुपयनि मां वधी 18 ट्रिलियन रुपया थी वियो आहे। IMF जो बयान। आलमी मालियाती इदारे जे अख़्तियार मूजिब रेवेन्यू में इज़ाफ़ो टैक्स उगाड़े, नई टैक्स ऐं मरकज़ी बैंक जी मदद सां मुमकिन थियो। भारत तरफ़ां पाकिस्तान खे आलमी सतह ते मुआशी तौर कमज़ोर करण जूं साज़िशूं हिकु भेरो ॿीहर बेनक़ाब थी वयूं। भारत जे ॿीहर पाकिस्तान खे FATF ग्रे लिस्ट में शामिल करण जी साज़िश ज़रियनि मूजिब भारत तरफ़ां FATF खे जेको डोज़ियर पेश कयो वियो उहे बेबुनियाद इल्ज़ामनि ते ॿधलु आहे ऐं उन जो मक़सदु पाकिस्तान ते आलमी मालियाती दबाउ विझी तरक़ियाती मंसूबे जे रस्ते में रंडक विझणु आहे। भारत पाकिस्तान जी इक़्तिसादी बहाली ऐं तरक़ी जे ख़िलाफ़ आहे। पाकिस्तान सुपर लीग 10 जो टाइटल केरु खटींदो? लाहौर जे मैदान ते खेॾी वेंदड़ फाइनल में लाहौर कलंदर ऐं क्वेटा ग्लैडिएटर्स विच में मुक़ाबिलो थींदो। ॿिए एलिमेंट्री में लाहौर कलंदर्स इस्लामाबाद यूनाइटेड खे हाराए PSL जे फाइनल में जाइ ठाहे वरिती हुई। सदर बि पाकिस्तान सुपर लीग जे फाइनल में शिरकत कंदो। इस्लामाबाद, रावलपिंडी समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 12 ॼणनि जे फ़ौत थियण जी तस्दीक़, 153 ज़ख़्मी। सरकारी रिपोर्ट मूजिब सॼे पंजाब में 221 हादसनि में 12 ॼणा फ़ौत थिया। 43 ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। 98 ॼणनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पंजाब में तूफ़ानी बरसातुनि जे नतीजे में जानी ऐं माली नुक़सान ते ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त बरसात मुतासिर इलाइक़नि में बिना फ़र्क़ जे इमदादी सरगर्मियुनि लाइ समूरा दस्तियाब वसीला तबाहंदा वञनि। बरसात सबबि शहरनि खे पहुतल नुक़सान जे आज़ाले लाइ जामे मनसूबाबंदी करणी पवंदी। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जो शिकार आहे। समूरनि जे आलनि खे अपील करियां थो त अचो ऐं इमदादी सरगर्मियुनि में पंहिंजो किरदारु अदा कयो।
मुल्क के मुख्तलिफ़ हंधनि ते अॼु बि आंधारी ऐं बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि इस्लामाबाद, पोटोहार, केपी, पंजाब, बलूचिस्तान, कश्मीर में भी बरसात जो इम्कान है। कुछ हंधनि ते ज़ोरदार बरसात गड़ो भी पइजी सघे थो। लाहौर, गुजरावाला, झेलम, उकाड़ा, कसूर, गुजरात, सियालकोट में वधीक ककर वसंदा। ज़ोब, बारखान, पेशावर, चारसदा, नौशेरा, बटग्राम में भी बरसात की अॻकथी कई वई आहे। छोले भरसा स्टेशन रोड ते बिन मोटरसाइकिलन में आमू सामू टक्कर, पुलिस एहलकार फौत, 4 जख्मी। हादसे में जेल खाते जो पुलिस एहलकार महरान जखरानी हयाती विञाए वेठो। बिन औरतुनि समेत जख्मी थियल 4 ॼणा अस्पताल दाख़िल। मलीर जे इलाइक़े गगर खां धाबे जी वेंदड़ कोस्टर कल्टी, 4 औरतुनि समेत 7 ॼणा जख्मी, अस्पताल मुंतकिल। कश्मीर में नौजवान नारी जो पंहिंजे ई घर में लाश हथ क़तल जो इल्ज़ाम। वारसन मौजब रिश्तो न ॾियण तां माजिद सूमरे साथियुनि सां गॾु घर में दाख़िल थी आलिया सूमरो खे क़तल कयो। वालिद शमीर सूमरे मुतालबो कयो त धीउ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। पुलिस मौजब आलिया सूमरो जो संदसि घर में लाश मिलियो। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। नाज़रीन, हेडलाइन्स हमारी वधीक ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।